हिन वक्त मूंसां सिंध जो तमामु ज़बरदस्त आर्टिस्ट रसूल बख्श डायरी साहब आहे जेको PTV जे दौर खां वठी आपा शबीरा सां कमु कयो आहे। उन जूं यादूं उन सां गॾु ज़रूरु हूंदियूं। त अॼु आपा शबीरा जे विछोड़ ते रसूल बख्श साईं तव्हांखे बि सलाम, ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। अव्हांखे वेलकम भली कार सां चऊं। मेहरबानी से वालेकुम सलाम। अल्लाह से खुश रखो तव्हांखे परवरदिगार। बस सही सभु कंहिंखे हलणो आहे ऐं जंहिंजो टाइम पूरो थिए थो त पोइ हले थो। मैडम सां मुंहिंजो कमु तमामु घणो रहियो। उर्दू सीरियल्स गॾु कयोसीं, नाटक रंग में तमामु घणो गॾु कमु कयोसीं। बिल्कुलु तमामु वॾी आर्टिस्ट हुई ऐं अल्लाह सां हुनखे जन्नत में आला मक़ाम अता फरमाए। आमीन पर तमामु तमामु वॾी आर्टिस्ट हुई, तमामु वॾी। बिल्कुलु। तव्हां सां कुझु यादूं रसूल भाई काफ़ी हूंदियूं, काफ़ी ड्रामा तव्हां सां गॾु उन्हनि कया। अमा शबीरा माशाल्लाह सभिनी खे ख़बर आहे त शख़्सियत ॾाढी ज़बरदस्त हूंदी हुई ऐं हर माण्हू खे गाइड कंदी हुई। तव्हां सां को अहिड़ो वाक़ियो जिथे तव्हांखे अमा शबीरा ज़रूरु गाइड कयो हूंदो, छो त हर माण्हू खे उहो गाइड कंदी हुई। बिल्कुलु बिल्कुलु। असल में छा हो त आहे टीम वर्क। ऐं हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां त असांजो जेको शोबिज़ आहे उन में टीम वर्क जेसिताईं न आहे तेसिताईं असांजी कामयाबी जेका आहे उहा न आहे। तो टीम वर्क में मैडम जो जेको कमु हूंदो उहो तमामु सुठो हूंदो। सभिनी खे गॾु खणी हलंदी, भले पोइ जूनियर आर्टिस्ट हुजे, सीनियर आर्टिस्ट हुजे। ऐं जंहिं सेट ते हूंदी आहे त उन सेट ते वॾो मज़ो हूंदो न, खिल भोग मश्की का ख़बर ई कान पवंदी त केॾी महिल रिकॉर्डिंग थी वई। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। बसि अलाह साईं तव्हांखे बि सब्र ॾिए, उनजे बचड़नि खे बि ॾिए। असांजी दुआऊं आहिनि। महिरबानी सर, बिल्कुलु महिरबानी सर, महिरबानी, महिरबानी। ख़ुर्ब ख़ुर्ब।